अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छारेस बालाजी खान हाणे भावल खान के आज़ाद करे छॾींदो। छा मल्हार आख़िरकार मिठल खान के राज़ी कराए वठंदो। छा जबल खान आख़िरकार मंठार जो ॾस बालाजी खान के ॾेई छॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञ बिना न करंदो काफ़ी संजो सलाह ॿुधाईंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वञ टाइम वेस्ट कोन करायूं, हलूं था पंहिंजी कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां रेस बालाजी खान जो शोभा खान के साफ साफ चई छॾींदो त तूं वञी जबल सां मिल त हू छा पियो चवे। अगरि जेकॾहिं हू मंठार जो ॾस या मंठार असांखे हथ करे ॾिए थो त पोइ असां जेको आहे भावल खान खे आज़ाद करे छॾे ॾींदासीं। अगरि जेकॾहिं उनजो ॾस कूड़ो निकितो त पोइ असां वरी नेसे उन भेरनि खे अगवा करे ऐं उन्हनि खे मारे छॾींदासीं ऐं पोइ उन्हनि मथां ॿिए बि रिआयत न कंदासीं। शोभा खान चवंदो त हा रेस बालाजी खान बसि तूं परेशान न थी, मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त मां जबल खे सम्झाए वठां। बहरहाल तव्हां बि मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखो त तव्हां जेको आहे भावल खान के आज़ाद कयो। अगरि जेकॾहिं तव्हां भावल खान के आज़ाद न कंदो त पोइ जबल बेहोश विञाए वेही रहंदो ऐं हू तव्हांजे मथां हमलो करे ऐं तव्हांखे मारण जी कोशिशि कंदो। मुंहिंजे करे तव्हां मूं मथां यकीन कयो ऐं तव्हां जहिड़े खे अॻिते न वधायो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मल्हार जेको आहे मुरादा खे सम्झाईंदो। मुरादा खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं चाचे मिठल खे सम्झा त जीअं हू मूंसां नाराज़गी छॾे करे ऐं मूंखे पंहिंजे पुटनि जी सम्झे। मुरादा चवंदो बसि मल्हार मां छा कयां, मां बि मजबूर आहियां। मिठल खान आख़िरकार केसी ते तुंहिंजे मां जा ताना ऐं मेणा संदो ऐं हू ताना मेणा सही हू बि मजबूर थी चुको आहे ऐं उन जा कन बि पची चुका आहिनि। उन जे करे उन खां वधीक हाणे बर्दाश्त नथो थिए। मल्हार पुट तूं हाल ई फ़िलहाल पंहिंजी माउ खे सम्झा, उन खां बाद मां जेको आहे मिठल खान खे सम्झाए वठंदुसि त हू तोसां कॾहिं बि नाराज़ न थींदो ऐं तोसां नाराज़गी ख़तमु करे राबेल जो संग तो खेॾींदो। मल्हार चवंदो त हा मासी मुरादा बसि तूं जेको आहे हिकु चकर उन खे सम्झा। अगरि जेकॾहिं चाचा मिठल ऐं राबेल मूंखां धार रहिया त पोइ मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। मुरादा चवंदो न पुट तूं ईअं न कर, अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त असां बि हिन ॻोठ में न जी सघंदासीं, न ई असांजो जीअण जो को हक़ हूंदो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।